हेठि ॾिनल दॿे जो असांखे वॉल्यूम मिक़दार ॿुधाइणो आहे। दॿे खे असां सिलेक्ट करे असां ईअं घुमाए सघूं था, रोटेट करे सघूं था, ठीकु आहे। हाणे कीअं दॿे जो वॉल्यूम हूंदो छा आहे? हाणे हे हिकिड़ो क्यूब आहे न, क्यूब जो वॉल्यूम ईअं हूंदो आहे कि असांजे टे जेके असांखे डायमेंशन माप मिलियल हूंदियूं आहिनि, उनखे असां पाण में ज़र्ब कराए छॾींदा आहियूं। ऊचाई, ड्रैग ऐं वेकर, ठीकु आहे। त असांजो हिते जेको क्यूबिक मीटर में आंसर जेको ईंदो आहे, जवाबु ईंदो आहे, उहो असांजो क्यूबिक मीटर में ईंदो आहे, ठीकु आहे। क्यूबिक मीटर में छो ईंदो आहे? छो असां 3 मीटर सां पाण में ज़र्ब करे रहिया आहियूं, ठीकु आहे। ऐं 3 असांजी मापूं आहिनि कहिड़ियूं? असांजी हिकिड़ी 6 आहे हिक साइड, ठीकु आहे। 6 ॿी असांजी साइड कहिड़ी आहे? असांजी 8 आहे, उनखे ज़र्ब कराईंदासीं 8 सां, ठीकु आहे। टीं साइड असांजी कहिड़ी आहे? उहा असांजी आहे 7। त 6 ज़र्ब 8 ज़र्ब 7। हाणे इहो असांजो जवाबु ईंदो मीटर क्यूब में। असांजे वॉल्यूम जो जेको यूनिट ईंदो आहे उहो मीटर क्यूब में ईंदो आहे। कंहिं बि क्यूबिक हुन में ईंदो आहे आंसर, असांजो क्यूबिक में ईंदो आहे। हाणे हिनखे पाण ज़हन में करण जी कोशिशि कयूं कि 6 ज़र्ब 8 थी वेंदो आहे 48, ठीकु आहे। 48 खे जॾहिं 7 सां ज़र्ब कराईंदव, हाणे ॾिसो 40 खे 7 सां ज़र्ब कराईंदव, अची वेंदो 280। वरी जॾहिं 8 खे 7 सां ज़र्ब कराईंदव, अची वेंदो 56। 280 में छोड़ कंदव 56, 280 ऐं 50 थींदो 330, हुन में 6 जोड़ कंदव, जवाबु अची वेंदो 336। त असांजो जवाबु कहिड़ो आयो? 336 मीटर क्यूब, ठीकु आहे। चेक कयो, आंसर थी वियो। अचो त हाणे हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं। हाणे हे दॿो मिलियल आहे, इन जो वॉल्यूम मिक़दार छा थींदो? ठीकु आहे। हाणे असां वटि जेको यूनिट ॾिसो मिलियल आहे, असांखे फुट मिलियल आहे। हाणे ऊचाई हाइट कहिड़ी आहे पहिरियों चेक कयो, उहा आहे 6 फुट, त 6 लिखंदासीं, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि छा आहे? वेकर मिलियल आहे। वेकर घणी आहे असां वटि? 4 फुट, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि थी वेंदी ड्रैग। ड्रैग हिन जी टोटल आहे 2 फुट, ठीकु आहे। उनखे असां ॿियनि सां ज़र्ब कराए छॾींदासीं। 6 ज़र्ब 4 थी वेंदो 24, 24 ज़र्ब 2, टोटल असां वटि अची वियो 48। 48 क्यूबिक फीट या फीट क्यूब, असां हिनखे ईअं लिखी सघूं था। जवाबु चेक करणो कंदासीं त असांजो जवाबु अची वेंदो। त छा था कयूं? ऊचाई, ड्रैग, वेकर टिनी शयुनि खे पाण में ज़र्ब करायूं था। कंहिं बि क्यूब दॿे जो असां इन तरीक़े सां आंसर कढी सघंदा। उमेद आहे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी।